हाल औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अलीयुल अज़ीम। आऊं मुबीन वसाम, एसोसिएट प्रोफेसर गवर्नमेंट डिग्री कॉलेज सांगड़, असांखे इहा सआदत हासिल आहे त असां हज़रत मुर्शिद रोज़े धणी जी जमायत सां ताल्लुक़ रखूं था। इन बाद जॾहिं ही शहीद सूर्य बादशाह जे हवाले सां 20 मार्च जो ॾिहाड़ो अचे थो त सची ॻाल्हि इहा आहे त असांजी दिलनि में उहा ददकार मचे थी ऐं उहो अज़म ऐं हौसलो वरजाइजे थो। अॼोको ॾींहुं शहीद सूर्य बादशाह जी यादि जो ॾिहाड़ो आहे। हूअं त अॼोके ॾींहं ते पूरे सिंध में काफ़ी हंधनि ते अहिड़े क़िस्म जा मेड़ाका, अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम, अहिड़े क़िस्म जूं कॉन्फ्रेंसिस मुनक़द थियनि थियूं असांजे सांगड़ में होरिस्टॉरिकल सोसाइटीअ तरफ़ां बि। पोयनि 20 सालनि खां इहा रिवायत रही आहे त तमामु आलिशान क़िस्म जा प्रोग्राम थियनि था। पर हीअं त जीअं पाकिस्तान जी सूरत हाल आहे, कोरोना वायरस जे सिलसिले में या काफ़ी जेके मुश्किलातूं पाकिस्तान खे दरपेश आहिनि, इन तहत असांजे पीसी सरदार बि इहो हुकुम फरमायो त तव्हां पंहिंजनि प्रोग्रामनि खे सभिनी शयुनि खे महदूद कयो। सो इन लिहाज़ खां मूं इहो सोचियो त शहीद जी यादि में जेकॾहिं को वॾो प्रोग्राम न बि थी सघे, असां पंहिंजे घरनि ते महदूद बि हुजूं, पर उन शहीद जी यादि खे ज़िंदह ज़रूरु कयूं। इन सिलसिले में जॾहिं सोचिजे थो त मुंहिंजे ख़्याल में हुर तहरीक तमामु वॾी तहरीक आहे। उन ते असांजा स्कॉलर, असांजा दोस्त, असांजा जेके पढ़े लिखिया माण्हू हाणे खुली तरह सां ॻाल्हाइनि था, अॻे ईअं कोन हुयो। हीअ जेका तहरीक आहे उनजो पस मंज़र, उन ते मुंहिंजो को वॾो लेक्चर आऊं ॾियणु नथो चाहियां, पर चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ तमामु वॾी तहरीक आहे। जॾहिं अंग्रेज़ सरकार हिन सिंध में, असांजे हिन ख़िते में, बर सग़ीर में आयो, त पोइ उन में ॿियूं क़ौमूं, ॿिया माण्हू पिया, उन्हनि बि पंहिंजो पंहिंजो जेको सो आज़ादी जी तहरीकूं हलियूं। शहीद टीपू सुल्तान वारनि खां वठी आज़ादी जूं जंगियूं, 1857 में आज़ादी जूं जंगियूं। पर असांखे फ़ख़्रु आहे त असांजे सिंध जे माण्हुनि हितां सिंध मां 1843 खां पोइ 1860 दाड़े, 1863 दाड़े पीर सईद हिज़्बुल्लाह शाह तख़्त धणी जे दौर खां वठी तव्हां ॾिसो, तहरीक, तारीख़ सभु शइ काग़ज़नि जी सूरत में मौजूदु आहे। त उन वक़्तु ॾींहुं फ़क़ीरनि पंहिंजो पाण मल्हायो ऐं अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ पंहिंजी जंग जोटे ॾिनऊं। छो त अंग्रेज़ सरकार खे सिंध में पीरानी पागारा ऐं उन जे मुरीदनि हुर माण्हुनि अंग्रेज़ जी हाकिमियत खे तस्लीम कोन कयो। इहा ॻाल्हि वाज़िह आहे। पोइ ज़ाहिर इन सिलसिले में अंग्रेज़ सरकार बि हिननि माण्हुनि खे उन साॻी नज़र सां ॾिठो पिए। ईअं सम्झो त पीरानी पागारा ऐं हुर जमात जो माण्हू अंग्रेज़ जे लाइ अखि जो कंडो, इन नमूने सां उहे साज़िशूं काफ़ी शयूं जेके आहिनि पाण खे तहरीक में, तारीख़ में मिलनि थियूं। उन्हनि शयुनि जे सिलसिले में काफ़ी शयूं अॻिते वधियूं। तहरीक में घणो अॻिते कोन वञिबो। पीर हिज़्बुल्लाह जो दौरु आहे। पीर हिज़्बुल्लाह साईं ते जेके आहिनि से तख़्त अली बादशाह ते केस थिया विया, कया विया। इन खां पोइ जेके फ़र्क़ वारा फ़क़ीर हुआ, उन्हनि पंहिंजी बाक़ाइदे शहीद सूर्य बादशाह खां पहिरीं जेका हुर तहरीक जंहिंखे चइजे थो शहीद बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर, ऐं उन जा जेके 12 ॿारूटिया हुआ, जिन हिकिड़ी बाक़ाइदे कैबिनेट क़ाइमु कई ऐं सांगड़ सरकार जे नाले सां हुननि पंहिंजो 1880 वारे ॾहाके में पंहिंजी तमामु वॾी जेका जदोजहद शुरू कई। इन जो हिकिड़ो त वॾो किरदारु जेको मौजूदु आहे। मुख़्तसर तौर ते पोइ अॻिते शहीद सूर्य बादशाह पंहिंजी उन तारीख़ खे अॻिते वधायो। ऐं तारीख़ ते ॻाल्हाइणु तमामु जेको आहे सो बिल्कुलु इलाही आहे ऐं उनखे उन नमूने सां ॻाल्हाइणु करणु उन लाइ वक़्तु खपे, टाइम खपे। पर मूं हिन पंहिंजे लाइब्रेरी में पंहिंजो सांगड़ में पंहिंजी जेका हिकिड़ी मुख़्तसर लाइब्रेरी क़ाइमु कई आहे, जंहिंमें 1000 खनि किताब आहिनि। पर चवण जो मक़सदु आहे त हीअ शहीद सूर्य बादशाह जी एॾी वॾी तहरीक, जंहिंमें शहीद सूर्य बादशाह खे गिरफ़्तार कयो वियो, गणग बंगले खां गाज़ी तहरीक शुरू थी। मुख़्तसर तौर ते जॾहिं इहा ॻाल्हि थी थिए त पीर साहिबु जॾहिं 1936 में 6 सालनि जी सज़ा क़ैद काटे वापसि आयो, पाण 1937 में हज ते विया ऐं हज खां पोइ फौरी तौर ते जेको डिघो सफ़र करे माण्हुनि खे, मुरीदनि खे, अक़ीदतमंदनि खे, मुस्लमान माण्हुनि खे दीन जी राह ते आंदो। इन खां बाद उहा तहरीक जेका आज़ादी हुई, उन जी चिणग जेके इन सिलसिले में पाण 6 महीननि जो डिघो सफ़र करे, ईअं सम्झो त हिकिड़ो आज़ादीअ जो रूह फूकियो। पोइ आख़िर में इहा शइ बाक़ाइदे अमली तौर ते
असांखे नज़र थी अचे। घणा माण्हू सुवाल था कनि शहीद सूर्य बादशाह हुर तहरीक छा हुई, कीअं हुई, कहिड़े मक़सद जे लाइ हुई, छा सिंध जी आज़ादी जी हुई, पाकिस्तान जी आज़ादी जी हुई। पर असां चवंदासीं शहीद सूर्य बादशाह जे साम्हूं उन वक़्तु जेको हीउ असांजो ख़ितो आहे, जेको असांजो इलाइक़ो आहे, जेको बारी सग़ीर आहे, ख़ासि तौर ते वराए वराए चवणो थो पए त सिंध जेका उन वक़्तु तमामु वसी हुई, उनजी वॾी हैसियत हुई। उन जी आज़ादी जे लाइ संस ख़्यालु हुयो, संस जज़्बो हुयो। पाण हिते अचण खां पोइ पीर ॻोठ में रजबी जे मौक़े ते बाक़ाइदी तौर ते हुर जमात जे ख़लीफ़नि खे फ़क़ीरनि खे सॼो। ऐं इहा ॻाल्हि मूं ॿियनि हंधनि ते बि इहा ॻाल्हि साॻी रिपीट कई आहे त फ़क़ीर साहिब ॾिनो मोची हिंगोरो, जेको वरियामाणी संगत में हिकिड़ो अहम हैसियत रखंदड़ माण्हू हुयो, जंहिंजी दोस्ती मुंहिंजे वालिद सां बि हुई, जेको मोहम्मद सन गाज़ी ठाकुर फ़क़ीर पाण ख़ुदि हिकिड़ो हुर फाइटर हुयो, फ़क़ीर हुयो। त हुन मूजिबि त पीर साहब इहा जेका तहरीक हुई उहा पीर ॻोठ मां शुरू कई। ऐं पोइ जॾहिं स्टडी कजे थी त पोइ उहा तारीख़ मिली थी वञे त 23 सितंबर 1938 ते रजबी शरीफ़ जे मौक़े ते शहीद सूर्य बादशाह पीर जे ॻोठ में जॾहिं कलंगी चोगो मुबारक पाए पाण ज़ियारत करणु फरमाई, त उन वक़्तु पाण फ़क़ीरनि खे इन आज़ादी जी जंग जे लाइ पहिरियों दफ़ो जेकॾहिं निर्वार थी ॿाहिरि निकिरी अलिल ऐलान कयो त आग़ाज़ी तहरीक शुरू कजे थी, त उहो 23 सितंबर 1938 जी तारीख़ हुई। फ़क़ीर साहिब ॾिनो ख़ुदि चवे थो त उन वक़्तु सवनि जी तइदाद में जेके उन इलाइक़े जा माण्हू, जेके गाज़ी, जेके फ़क़ीर उते मौजूदु हुआ, त उन्हनि पंहिंजा नाला लिखाइण शुरू कया, उन गाज़ी तहरीक जो हिसो बणिजी विया। साहिबन फ़क़ीर मोची हिंगोरो बि उन ॾींहुं उन गाज़ी तहरीक में शामिलु थियो। इन खां पोइ उहा तहरीक जेको आहे सो पीर साहिब पीर जे ॻोठ खां पोइ जीअं त उन वक़्तु पीर साहिब पंहिंजो घणो वक़्तु घणो टाइम पाण केटी पागोर में रहंदा हुआ। केटी पागोर ऐं पीर जो ॻोठ पाण में परे कोन, 10-12 किलोमीटर जो पंधु आहे। पीर साहिब पंहिंजी ॿनियुनि ते वेंदो हो, उते संभालींदो हो, उते रहंदो हो, शिकार वग़ैरह बि कंदो हो। त इन नमूने सां वरी केटी पागार में बि पीर साहिब जमात जे माण्हुनि खे, फ़क़ीरनि खे, हुरनि खे, साथियुनि खे ऐं जेके मददगार हुआ उन्हनि खे सॼो, ऐं उते ई बाक़ाइदे पाण उन तहरीक जो वरी जेको सो हुयो ऐलान कयो। उते बि फ़क़ीरनि खे इन गाज़ी तहरीक में शामिलु कयो। पोइ जेको ॿियो फेज़ आहे उन में जेका ख़बर पए थी, उन में जेका ॻाल्हि अॻिते वधी थी, त पीर साहिब इहो हुकुम फरमाए छॾियो हो रजबी जे मौक़े ते त बाबा हाणे चंद ॾींहंनि खां पोइ आऊं गणंग बंगले ते तशरीफ़ वठी ईंदुसि। गणंग बंगलो जीअं त सांगड़ जे क़रीब मौजूदु आहे। जेकॾहिं जाग्राफिकल कंडीशन में असां ॾिसूं था त गणंग बंगलो ऐं पीर साहिब पागारनि जी जेका जमायत आहे, जमायत रोज़े वारे जी, उनजो हिकिड़ो हल्को बि तमामु वसी आहे। जेकॾहिं त असां जाग्राफिकल कंडीशन में उनखे ॾिसंदासीं त पंजाब जो जेको आहे बहावलपुर, रहीम यार ख़ान, वरी जॾहिं सिंध में असां ओभर सिंध में ख़ासि तौर ते पीर साहिब जी जेका जमायत आहे उहो दरिया जे ओभरे पासे नारे वारे कट में, नारे जे किनारे, नारे जेका वेली आहे इन पासे घणी आबाद आहे। त बहावलपुर, रहीम यार ख़ान, सादिकाबाद जेके 3 ज़िला अचनि था, त उते जमायत तमामु जजी तइदाद में उते रहे थी। वरी जॾहिं सिंध में असां अचूं था त उते में बावड़े खां वठी ऐं जेके सिंध जा असांजा मथियां ज़िला आहिनि उन्हनि में ॾहरकी, घोटकी, पनुआकिल, पीर जो ॻोठ, रोहिड़ी वॾो नालो आहे। कंहिं ज़माने में पीरानी पागारनि खे रोहिड़ी वारो पीर बि सॾियो वेंदो हो, पीर ॻोठ वारनि पागारनि खे। त रोहिड़ी, सखर, सालिहपट, नारो, चूंडको, तजल, सोराह, फैज़गंज, इन नमूने सां वरी जेकॾहिं हेठि पाण लहंदा अचूं त नवाबशाह, जाम साहब, मुडजमड़ाऊ, अछड़ोथर, शहदादपुर, सांगड़ हब ऐं खिपरो, इन नमूने सां इहो ढोरो नारो, शादीपली, मीरपुर ख़ास, हाला, मटियारी जो पासो वठंदी पीर साहिब जी जमात जिते आबाद आहे, मुक़ीम आहे। त इहा तव्हांखे वञी पंहिंजो नगर पार करते ई मिले थो। थर में जेकॾहिं जमात जा ॻोठ आहिनि इन्हनि में तव्हां ॾिठो त जेका आहे वेंदे भगीसल ताईं तमामु हिकिड़ो फ़क़ीर जो ॻोठ आहे, जिते हले पोटा फ़क़ीर रहनि था, जमात मौजूदु आहे। सूंदर में जमात जा फ़क़ीर मौजूदु आहिनि। चांडिया जेके वेठा आहिनि पंहिंजो नगर पारकर में, नगर पारकर जी कच्छ में, ही ॿोलीअ वारा जेके सैयद आहिनि, त चवण जो मक़सदु सॼो इलाइक़ो जमायत ते मुहित आहे। इन नमूने सां पीर साहिब जेकॾहिं वरी आऊं साॻी मौज़ू ते ईंदुसि त पीर साहिब हब जेकॾहिं सम्झे थो, पाण खे पीर साहिब जेकॾहिं मर्कज़ सम्झे थो, त पोइ गणंग बंगलो पीर साहिब पंहिंजे घर खां पोइ
ॿियो घर जेकॾहिं सम्झे थो त उहो गणक बंगले खे सम्झे थो ऐं पाण गणक बंगले ते अचनि था। उन गणक बंगले ते अचणु ऐं गाज़ी तहरीक खे शुरू करणु बाक़ाइदे तौर ते उहो बि हिकिड़ो जेको डिघो दास्तान आहे। मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में सभु शयूं मौजूदु आहिनि। इन लिहाज़ खां कुझु इंटरव्यूज़ असां फ़क़ीर मीर मोहम्मद निज़ामाणी ॿिया दोस्त आहिनि काफ़ी शयूं अॻिते वधायूं आहिनि कयूं आहिनि, काफ़ी रिसर्च जो कमु अॻिते वधियो आहे। त उन में गणक बंगले जॾहिं ॻाल्हि थी अचे त गणक बंगलो जेको आहे उहा दावत उहा जेका चौंकी उन्हनि जो जेको मुख्य इन गणक बंगले जे हवाले सां त उहो ख़लीफ़ो अब्दुल्ला फ़क़ीर मस्त जे हवाले सां उनजे ख़ानदान मां मोहम्मद यूसुफ फ़क़ीर महर उन वक़्तु संभालींदड़ हुयो। त पीर साहिब जो हुकुम हुयो त उन वक़्तु जेके फ़क़ीर आहिनि उहे हिते गॾु थियनि ऐं जमात खे गॾु कनि। इन विच में इहो ॿुधाईंदा हलूं त पीर साहिब जॾहिं रत्नागिरी जेल में हुयो त इन खां बाद में हिते जे फ़क़ीरनि मोहम्मद फ़क़ीर महर जमात जे जेके माण्हुनि जी तवज सां जमात जी मदद सां हिते पंहिंजो बंगलो तइमीर करायो ऐं उनजी जेके तारीख़ूं मिलनि थियूं उहा 1930 में उनजो कमु शुरू थियो ऐं 1936 में उनजो कमु मुकमल थियो। ऐं उनजी जेको पोतामेल आहे उहो गणक बंगले जो तइमीर सभु शइ आहे। उन्हनि में हिकिड़ो जेको मैनेजर जो नालो मिले थो जंहिं को ख़ज़ानची हो जंहिं उनजो साईं डॉक्टर उमर चंद साहिब जी किताब में मौजूदु आहे त करीम बख़्श करण ही मतिलबु चवण जो मक़सदु त डॉक्टर जुड़े वसाइण जो ॾाढो जेको हो उनजो नालो अलाह जुड़ियो हुयो। उहो अलाह जुड़ियो इन जेका गणक बंगलो तइमीर थियो उहो पंहिंजो मोहम्मद फ़क़ीर जी निगरानी में तइमीर थियो, पर उनजी जेको पोतामेल उनजी जेका लिखत आहे उनजो जेको पैसनि जो रिकॉर्ड वग़ैरह हुयो जेको जमायत मां गॾु थियो इहो उन अलाह जुड़े वसाइण वटि मौजूदु हो। पोइ जॾहिं पीर साहिब गणक बंगले ते अचनि था त उहा तारीख़ आहे 30 अक्टूबर 1938। पाण गणक बंगले ते अचनि था मोटर जे ज़रिए ऐं पोइ फ़क़ीर जेके जमात जा हुआ उन्हनि खे घुराइनि था। उन वक़्तु ख़ासि तौर ते जेके मोज़िस जेके जमात अहम ख़लीफ़ा जेके हिते मौजूदु हुआ उन में मोहम्मद यूसुफ फ़क़ीर महर वरियाऊं फ़क़ीर ख़ासि केली वरियामाणी तरीक़े जो अॻुवान ऐं उन वक़्तु जेका ही पंहिंजो इसराई सावण खान निज़ामाणी इन जी जेका संगत आहे, हालांकि इहा संगत पहिरीं अब्दुल्ला फ़क़ीर मस्त जी संगत जो हिसो हुई, पर पोइ किन ॻाल्हियुनि जे करे पोइ इहा 1938-40 जे धारे में इहा संगत जुदा थी ऐं उनजो मुख्य जेको आहे इसराई सावण खान थियो। उनजा हिकिड़ा पंहिंजा ॻाल्हियूं हुयूं त छाजे करे थी कीअं थी हिकिड़ो अलॻि बाब आहे पंहिंजी जॻह ते। पोइ गणक बंगले ते 30 अक्टूबर 1941 ते पीर साहिब तशरीफ़ फरमा थिया ऐं जमात जे फ़क़ीरनि ऐं मोज़िज़नि खे इहो हुकुम हो त तव्हां पंहिंजे गाज़ियुनि खे जेके नौजवान आहिनि जेके आज़ादी जी जंग में तहरीक में हिसो वठणु चाहिनि तव्हां हुननि खे गॾु कयो। पोइ अल्हम्दुलिल्लाह पोइ काफ़ी शयूं मिलनि थियूं इन मवाद जे सिलसिले में। धीरन फ़क़ीर वसाइण जे हवाले सां इहा बेलूमात मिले थी छो त उहो मस्त फ़क़ीर जी संगत सां तइल्लुक़ रखंदड़ हुयो। उनजे हवाले सां ख़बर पई त मोहम्मद यूसुफ फ़क़ीर खे हुकुम हो त इन कम जे लाइ बाक़ाइदे हिकिड़ो रजिस्टर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पेनूं उन में जेको उन पेन जो जेको रंग हो उन में ॻाढ़ी रंगत सां ॻाढ़ी मस सां पीर साहिब उन रजिस्टर ते नाला लिखिया थे। हिकु मेज़ हिकिड़ी कुर्सीअ ते पीर साहिब सोरी बादशाह रहमतुल्लाह अलैह जलवा अफ़रोज़ हुआ ऐं खेन कलंगी ऐं चोगो मुबारक इहा पीर साहिब जी ख़ासियत हुई त पीर साहिब जिते बि ईंदा हुआ जंहिं बि सफ़र में हूंदा हुआ पंहिंजो लिबास शाही लिबास कोन छॾींदा हुआ, पंहिंजो शाही लिबास ज़ेब तन रखंदा हुआ। पोइ उन ॾींहं ते उन्हनि फ़क़ीरनि खे जेके सवनि जी तइदाद में मौजूदु हुआ उन्हनि खे चइनि फ़क़ीरनि जी सूरत में उन्हनि खे बंगले जे अंदरि छॾियो थे वियो। ॾखण तरफ़ जेको गेट हो हिकिड़ो ओभर तरफ़ खां दरवाज़ो ईंदो हो ऐं ओभर वारो माण्हू जॾहिं बंगले में दाख़िल थींदो हुयो त पीर साहिब कुर्सी मुबारक ते तशरीफ़ फरमा हुआ ऐं उन वक़्तु जेके फ़क़ीर हुआ जेके मौजूदु कुझु ॿियनि फ़क़ीरनि जा मां नाला खणणु चाहींदुसि जंहिं मिसाल मोहम्मद यूसुफ फ़क़ीर ऐं वरियाम फ़क़ीर जो नालो थी वियो, इसराई सावण खान जो नालो थी वियो, पर फाइटर जेके उन वक़्तु जेके जंग जूं माण्हू हुआ उन्हनि में कुझु माण्हुनि जा नाला हिकिड़ो ॾाहब ऐं दानिश ऐं विज़डम जे हवाले सां मोहब्बत फ़क़ीर भेण वरियामाणी इहो बि उते मौजूदु हूंदो जेको पीर साहिब सां काफ़ी शयुनि में वेझो रहियो गॾु रहियो उनखे मालूमात इलाही ऐं ख़ासि तौर ते इमाम बख़्श फ़क़ीर संजराणी ऐं कासिम फ़क़ीर संजराणी क़ौम में जमायत में हिननि माण्हुनि जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन हो। दोदो फ़क़ीर कोरी हो ऐं अहिड़े नमूने सां पोइ अॻिते जॾहिं पाण तारीख़ में अचूं था जॾहिं गाज़ी टोला थियनि था त काफ़ी माण्हू अची था वञनि, पर बहरहाल चवण जो मक़सदु पीर साहिब चइनि माण्हुनि खे अंदरि बंगले में घुरायो थिए, उन्हनि खां इंटरव्यू वरितो थिए, उन्हनि खां पुछो थिए त बाबा तव्हां पंहिंजो तारीफ़
कंहिंजी संगत जा आहियो, कहिड़ी चौकी सां तव्हांजो तइल्लुक़ु आहे, तव्हां हिते जेको ही आया आहियो, तव्हांखे जेको मैसेज पुॻो आहे त पंहिंजी रज़ा ख़ुशी सां आया आहियो, को तव्हांखे ज़ोरी वठी त कोन आयो आहे। तव्हांजे हिते अचण जो जेको मक़सदु आहे, पीर साहब मक़सदु बयानु कयो त अंग्रेज़ सरकार जे ख़िलाफ़ु पाण खे जिहाद करिणो आहे, इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ, इस्लाम जी वॾाई जे लाइ, इस्लाम जी आबादी जे लाइ, हिन वतन ऐं धरती खे आज़ादु करण जे लाइ। इन नमूने सां चइनि माण्हुनि जा इंटरव्यू वठी उन जे हॾ खे, उन जे काठ खे, उन जे जिस्म ऐं क़ामत खे ॾिसी ख़ासि तौर ते पीर साईं वॾो हिकिड़ो नफ़्सियात जो माहिर हुयो। पीर साहब माण्हुनि जी फेस रीडिंग करे ॼाणंदो हुयो। पोइ जेको माण्हू ॾिसंदो हो, जंहिं में ॾिसंदो हो त उन माण्हू जो ही अज़म हौसलो उन जे अखियुनि में, उन जे जिस्म में ऐं उन जी क़दामत खे ॾिसी, उन जे जोश जज़्बे खे ॾिसी पाण उन खे सिलेक्ट कंदा हुआ। ॿिनि भाइरनि खे गॾु पाण न रखंदा हुआ गाज़ी, इन करे त पोइ ते जेको अहल अयाल ॿार बच्चा आहिनि, ज़ाहिरा लज इज़त ईमान अलाह जे हथ में आहे, पर उन्हनि जी रखवाली जे लाइ हिकिड़ो माण्हू तव्हांजो घर में हुजे, जेकॾहिं ॿियो माण्हू तव्हांजो हिन तहरीक में पंहिंजी आज़ादी जी जंग में अचे थो। इन नमूने सां उहे फ़क़ीर, मुंहिंजो वालिद साहब पाण ख़ुदि बि इहा ॻाल्हि कंदो हो, गाज़ी मोहम्मद हसन उर्फ़ ठकुर फ़क़ीर वसाण, हुन चयो त 84 माण्हू, उन माण्हुनि जी लिस्ट पए त हुन सां गॾु ॿिया केरु केरु हुआ। असां अंदरि वियासीं, पीसे सरदार जिन कलम हथ में हुयुसि ऐं पाण मुर्की पुछो, बाबा नां छा अथई? त मुंहिंजे वालिद साहब खे जीअं त उते बहिराड़ी जे हवाले सां ठकुर फ़क़ीर बि सॾींदा हुआ, त मूं चयो ठकुर। पासे में जेको फ़क़ीर बीठल हो उन चयो मोहम्मद हसन। त जॾहिं डबल माइंडेड ॿ नाला थी विया त पीर साहब जिन फरमायो त न, इस्लाम जे लिहाज़ खां मोहम्मद हसन नालो बहितर आहे, तव्हांजो नालो मोहम्मद हसन आहे। इन लिहाज़ खां पीर साहब उन पर्चीअ ते पहिरीं रजिस्टर ते नालो लिखियो, पीउ जो नालो लिखियो, कहिड़ी संगत सां तइल्लुक़ु था रखो, इहे सभु शयूं नोट करे उहा पर्ची ॾिनी। चवण जो मक़सदु अहिड़े नमूने सां उहा गाज़ी तहरीक उन जो पीर साहब बाक़ाइदे अनाउंस कयो ऐं गाज़ियुनि जी चूंड कई गणक बंगले ते। घणा माण्हू चवंदा त पीर साहब वटि इन क़िस्म जो अहिड़ो को प्लान बिल्कुलु प्लान मौज़ू वाज़े हुयो, छो त पीर साहब आज़ादी चाही थे हिन ख़िते जी। तॾहिं पीर साहब चयो त चंद अंग्रेज़ जेके आहिनि हिन हिंदुस्तान जी एॾी सारी आवाम जे मथां हाकिमियत पिया कनि, असांखे छा थी वियो आहे? त अहिड़े नमूने सां पीर साहब जो हिकिड़ो जज़्बो हुयो। पीर साहब चाहियो थे ऐं अॻिते 38-39 खां पोइ ही सेकेंड वर्ल्ड वार जेका जारी थी, जेका जंग हली, पीर साहब इन खे बि मॉनिटर पिया कयो, इन खे बि ॾिठो पिए। ऐं पोइ असांजे हिन फ़क़ीर ॿुधायो त जॾहिं गाज़ी 7 जे तइदाद में भर्ती थी विया, चूंडिजी विया, त पोइ उन्हनि खे वरी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मोकिलियो वियो ट्रेनिंग्स जे हवाले सां। हिकिड़ा त सीनियर फ़क़ीर हुआ जेके बचू बादशाह जे दौर खां थींदा पिया आया, हिकिड़ा वीचारा शहीद थी विया, फांसियुनि चढ़ी विया, पोइ उन्हनि मां लोढ़ा जेल इहो वरी दास्तान हिकिड़ो ॿियो आहे। पर जेके सीनियर माण्हू आहे उहे उन्हनि खे जेके से ट्रेनिंग्स ॾींदा हुआ। पोइ अहिड़े नमूने सां जेकॾहिं के का अहिड़ी ॻाल्हि थिए थी त पोइ मुंहिंजे वालिद साहब ॿुधायो त असांखे पहिरीं अछड़े थर में मस फ़क़ीर जी संग जा माण्हू, जेको जीअं पाण आरीसर फ़क़ीर जिते वेठा आहिनि, सेंत फ़क़ीर आरीसर वारा, उते तड़नि अथलाऊ नंगरो ऐं ॿिया बि काफ़ी अहिड़ा तड़ हुआ, जीअं अछड़ो थर आहे, मथे आहे, मखी आहे, ॿिए पासे माण्हू। इन नमूने सां उन्हनि माण्हुनि जी ट्रेनिंग्स कई वई, उते माण्हुनि खे हथियारनि जी सिखलाई ॾिनी वई। हिकिड़ी आउं ॻाल्हि कंदो हलां त मुंहिंजे वालिद साहब ॿुधायो त जैसलमेर जे राजा जे तरफ़ां हिन हुर जमायत ऐं पीर साहब जी मदद जे लाइ उहो हथियारनि जा उठ बि भरिजी आया हुआ। इहा ॻाल्हि जॾहिं असां अॻिते माण्हुनि ॿियनि खां पुछी त बकार जे माण्हुनि इहा, ऐं ख़ासि तौर ते असांजे कॉलेज जो दोस्त हो अली दोस्त जुड़े जो पनीहल जो, उन बि ॿुधायो त बकार जे माण्हुनि वटि बि इहा ॻाल्हि आहे त कंहिं वक़्त में राजस्थान जे वारे इलाइक़े मां, उन इलाइक़े मां उठ जेके हथियारनि सां भरिजी आया हुआ, जेके उते जेके बकार जा वॾेरा जुणे जा हुआ, उन्हनि ऐं ॿियनि फ़क़ीरनि जे हवाले थिया त तव्हां उन्हनि खे महफ़ूज़ रखो। पोइ मुंहिंजे वालिद साहब ॿुधायो त पीर साहब जॾहिं माण्हुनि खे चयो त हाणे जेके गाज़ी भर्ती थी विया आहिनि उहे वञी ट्रेनिंग्स कनि, त उन वक़्तु जेके जैसलमेर जे राजा जी तरफ़ां जेके हथियार मिलियल हुआ, सी बि गणनि बंगले ते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾिना विया। ख़ासि तौर ते मुंहिंजे वालिद साहब चयो त मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, इज़त जी ॻाल्हि आहे, जो फ़क़ीर मोहम्मद यूसुफ असांजे ख़लीफ़े खे जेके हथियार मिला, उन्हनि मां राजस्थान वारे राजा जी जेके ॾिनल राइफल हुई, उहा राइफल उन मुंहिंजे कुल्हे ते रखी, चई त जीअं त तव्हां शहीद पीरू वज़ीर वसाण जे ख़ानदान, उन जी ज़ात वारा आहियो, उन जे ॻोठ ऐं इलाइक़े सां तइल्लुक़ु रखो था, इन करे हीअ जेका राइफल आहे जेका मिली आहे हिन जंग जे लाइ, आज़ादी जी जंग जे लाइ, इहा आउं अव्हां जे हवाले थो कयां। पोइ मुंहिंजे वालिद साहब ॿुधायो त उहा जंग तोड़े ॿिया काफ़ी हथियार पोइ बाद में जंहिं वसीलनि सां, जंहिं नमूने सां फ़क़ीरनि हथ कया, ऐं जंग अॻिते वधी, आज़ादी तहरीक अॻिते वधी। बहरहाल तमामु वॾो मौज़ू आहे जंहिं नमूने सां पीर साहब। पोइ हिकिड़ी ॻाल्हि कंदो त पीर साहब वरी मुंहिंजे वालिद साहब ॿुधायो त
जॾहिं 2-2.5 महीननि ताईं उहे माण्हू केटी पागोर में बि जेको आहे सो तरबियत हासिलु कंदा रहिया, पंहिंजे नारे ऐं अछड़े थर वारे पासे बि ट्रेनिंग हासिलु कंदा रहिया, मखी वारे इलाइक़े में बि सीनियर फ़क़ीर हुननि खे ट्रेनिंग ॾींदा रहिया। त इन खां पोइ फ़क़ीरनि खे पीर साहिब सॾायो हिकु दफ़ो, ऐं जॾहिं पीर साहिब सॾायो त उनजी जेका पीर साहिब जे अचण खां पोइ उन वाली साहिब जेका ॿुधायो त ज़ाहिरा उन वक़्तु इहे फ़ोनूं कोन हुयूं, ही मीडिया कोन हुई, ही माण्हू कोन हुआ, माण्हू खे उन नमूने सां, पर जिन माण्हुनि खे ख़बर पई त अॼु राति पीर साहिब घुरायो आहे त 100 जी तइदाद में के माण्हू परे परे हुआ, मखीअ में हुआ, अछड़े में हुआ, त उहे माण्हू पहुचण जी उन्हनि कोशिशि कई। ऐं पोइ मुंहिंजे वाली साहिब चयो त पीर साहिब बार बार पुछणु पियो चाहे त गाज़ी गॾु थिया, गाज़ी गॾु थिया, गाज़ी गॾु थिया, कि असां जेके कुझु पहुची विया हुआसीं। इन नमूने सां उन राति ते 9 खां वठी 10 खां 11 बजे ताईं पीर साहिब उन गाज़ियुनि जो इंतज़ारु कंदो रहियो त केतिरा गाज़ी गॾु थिया। पोइ जेके गाज़ी गॾु थी सघिया उन्हनि में 300 खां 400 जे लॻभॻि गाज़ी मौजूदु हुआ। उन्हनि खे पीर साहिब पाण ख़ुदि घणनि बंगले ते मुख्य ख़लीफ़ा फ़क़ीर मौजूदु हुआ। उन वक़्तु उन्हनि खे उहा लाइन ॿुधाई त तव्हांखे इस्लाम जी सरबुलंदी ऐं हिन वतन अज़ीज़ जी आज़ादी जे लाइ चूंडियो वियो आहे। ही हथियार, ही शयूं अव्हांखे ॾिनियूं वयूं आहिनि। ऐं पीर साहिब उन वक़्तु तारीख़ी ख़ुतबो बि ॾियणु फ़रमायो। मुंहिंजे वालिद साहिब ॿुधायो जॾहिं पीर साहिब जा लफ़्ज़ हुन चया त उनजी अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। पीर साहिब चयो त ही हथियार खणी मतां तव्हां पंहिंजा ज़ाती प्लान वठो, ज़ाती अनाज में कंहिं माण्हू खे क़त्ल कयो, ऐं तव्हांखे हिते त कोन बख़्शींदुसि, पर क़यामत में बि तव्हांखे जेकॾहिं आख़िरत हूंदी उते बि तव्हांखे इहा ॻाल्हि बख़्श कोन थींदी। ही हथियार, ही सामान, ही जदोजहद, ही शइ तव्हांखे अमानत आहे। उहो छाजे लाइ आहे त इस्लाम जी सरबुलंदी लाइ, हिन सिंध धरती, ही मुल्क जी आज़ादी जो अॻिते हली पाकिस्तान जी सूरत में असांखे मिले थो, इन जी आज़ादी जे लाइ, न के ज़ाती वेड़ जे लाइ, न के ज़ाती जंग जे लाइ, न के धाड़ेल थियण जे लाइ, न के कंहिंखे फुरण जे लाइ, न के कंहिंखे लुटण जे लाइ। इहे जेके माण्हू ॻाल्हियूं था कनि त हुर जेको उन्हनि जो भचू बादशाह जहिड़े दौर जे माण्हू जो उन्हनि ते बि उन्हनि इल्ज़ाम लॻाए छॾिया त ही त 12 माण्हू लुटे रहा, फोरू आहे। अफ़सोस चवणो थो पए त उहो अंग्रेज़ सरकार जी दाब में अची, प्रेशर में अची जेका तारीख़ लिखी वई सो ईअं हुई। हालांकि उहे जेके 12 माण्हू आहिनि उहो कैबिनेट हुई, कैबिनेट जो हिसो हुआ। भचू बादशाह जी जेका सरकार हुई, उन सरकार जो उहो जेको आहे जेकॾहिं उनजो बादशाह भचू बादशाह आहे त पीर बख़्श वसाण उनजो वज़ीर आज़म आहे, गुलो मोची उनजो गवर्नर आहे। इन नमूने सां उनजा काज़ी आहिनि, उहे जेके उनजा जेके उन ज़माने में उहिदा हुआ, इहे उन्हनि उहिदनि जा माण्हू हुआ। इन खां सवाइ बाद में जेके सवें फ़क़ीर जेके आहे उन्हनि फ़क़ीरनि सां मौजूदु हुआ। त चवण जो मक़सदु हिते बि पीर साहिब असांजी ॻाल्हि कई त ज़ाती प्लान वठणो आहे। ऐं जॾहिं इहो मौक़ो आयो, पीर साहिब चाहियो पिए त जॾहिं जर्मनी, जापान, इहे सॼे वायुमंडल खां, पीर साहिब उन वक़्तु बुज़ुर्ग ॿुधाईंदा जेके रोज़ ख़िदमत में हूंदा हुआ, त हिकिड़ो तमामु वॾो जर्मनी जो रेडियो जेको रिढ जे रेडियो वॾो, उहो उनजी रोज़ ख़बरूं ॿुधंदा। BBC हुई या छा हो, कहिड़े क़िस्म जा चैनल्स हुआ, उते ख़बरूं ईंदियूं हुयूं, ॿुधंदा हुआ। या थी सघे थो अहिड़नि सियासी माण्हू सां जेके मिसाल जे तौर ते पाण रतनगिरी जेल में रहिया, उते जे माण्हुनि सां मुलाक़ातूं थियूं, सियासी अहिड़नि माण्हुनि सां मिली, हज जे मौक़े ते पाण विया, उते बि थी सघंदो अहिड़नि माण्हुनि सां पीर साहिब जी मुलाक़ातूं थियूं। सिंध जा जेके माण्हू हुआ उन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसो था 1941 खां पहिरीं जेको लैंसलॉर्ड ग्राहम जेको गवर्नर आहे, उन गवर्नर ऐं उन वक़्तु जेके पीर साहिब सां उनजा तालुकात आहिनि, सर ग़ुलाम हसन हिदायत आहे, अलाह बख़्श सुमरो आहे, उन वक़्तु पीर साहिब जी पोज़ीशन तमामु कमांड ॾी गई, तमामु वॾी पोज़ीशन आहे। जॾहिं पीर साहिब उते खे घुराइनि था, पीर साहिब वञे थो त पीर साहिब जो सॼी सिंध में तमामु वॾो धाको आहे, तमामु वॾी इज़त आहे, तमामु वॾो शान आहे, तमामु वॾी शौक़त आहे। थी सघे थो अॻिते हली उन्हनि माण्हू सोचियो हुजे ऐं ज़हन में हो त पीर साहिब इहो चाहियो पिए त जंहिं वक़्तु जेका सेकेंड वर्ल्ड वॉर जेका 1939 खां शुरू थी ऐं 42-43 खां बाद में उहा ख़तमु थी, पर चवण जो मक़सदु उनजे प्रेशर में जॾहिं उहो अंग्रेज़ उते अची वञे त उन प्रेशर में जेके असांजा हिते 10 खां 20 खां 30 हज़ार हुरगाज़ी हुजनि, उहे हथियारनि सां लेस हुजनि, ऐं एन टाइम ते जॾहिं उते लंडन ते बम्बारमेंट थींदड़ हुजे ऐं अंग्रेज़ उते सोढ़ो हुजे, त असां हिन पंहिंजे ख़िते खे अंग्रेज़ सरकार जी जेका अमलाक आहे, उन जी जेका मशीनगिरी आहे, उन जूं जेके रेलूं आहिनि, उन जूं जेकियूं पुलिस स्टेशनूं आहिनि, उन्हनि जी जेके फ़ौज आहे, जेका उनजी पुलिस आहे, उन ते असां जेको सो कोशिशि करे हावी थी पंहिंजो जेको आहे हिन इलाइक़े खे
पंहिंजे हक़ में कयूं ऐं आज़ादु करे वठूं। ऐं हाणे चवण जो मक़सदु हाणे जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उन दौर में किताब लिखण वारा चंद माण्हू हुआ ऐं जिन लिखियो त अंग्रेज़ी उन प्रेशर में अची लिखियो। हाणे ख़ुशनसीबी पोयनि 20 सालनि में 30 सालनि में हाणे आउं तव्हांखे सिर्फ़ु मुंहिंजे लाइब्रेरी जेका ई 15-20 मिंट पहिरीं मूं ही किताब ॿाहिरि कढी रखिया आहिनि। इन्हनि में रुॻो मुंहिंजे घर जी लाइब्रेरी में जेका 1000 किताब में आहिनि, 1000 किताबनि ते मुश्तमिल आहे। इन में आउं ॻाल्हि थो कयां त मुंहिंजे घर में हर मोमेंट ते तव्हांखे 100 खां वधीक किताब मिलंदा। अॼुकल्ह जेके दोस्त आहिनि, कुझु माण्हू जेके ज़रूरु असां सम्झूं था त उहे हिकिड़ो अंग्रेज़ वारी लाइन खणी पिया अचनि, अंग्रेज़ वारी असां अॻियां चाहिनि पिया त हिसाब जी जंग कहिड़े क़िस्म जी हुई, कीअं हुई, छा हो, कीअं हो, उन लाइन सां लिखंदा। पर असांजी सिंध जे काफ़ी दानश्वरनि, काफ़ी अदीबनि उन्हनि ते लिखियो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं सैफुल्ला मुंहिंजो फर्ज़ंद मूंखे त आउं थोरो किताबनि खे तव्हांखे हाईलाइट कराईंदुसि त मुंहिंजे साम्हूं जेके किताब पियल आहिनि तव्हां इन्हनि खे ॾिसंदव त मिसाल जे तौर ते तव्हां इहो चंद किताब तव्हांजे साम्हूं आहिनि। त हिननि में तव्हां ॾिसो, हीउ चंद साहिब जो आहे दी ब्रिटिलिटी ऑफ ब्रिटिश एम्पायर, तमामु वॾो किताबु आहे जेको अंग्रेज़ सरकार जेको हिननि मथां हुननि मथां ज़ुल्म, बर्बरियत, वहशत क़ाइमु कई आहे, उन ते 700 खां मथे पेजनि ते ही बुक अची वियो आहे साईं डॉक्टर मोहम्मद उमर चंद साहिब जो। हीअ आहे दी फ्रीडम एट द गालोस। असां शाबाश था ॾियूं साईं ख़ादिम हुसैन सूमरे साहिब खे जो हेॾो अंग्रेज़ी में किताबु उन असांखे ॾिनो आहे, जंहिंमें तमामु घणो रिकॉर्ड आहे। हिन किताब में त एतिरे क़दुरु मूं वठा त पीर साहिब जो जेको 1940 वारो केस आहे उन में जेके बचाव जा जेके शाहिद आहिनि, जेके माण्हू, उहो सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। 3 लिस्टूं आहिनि जेके जिन माण्हुनि ते मुहित आहिनि ऐं उहे काफ़ी शयूं, काफ़ी मवाद आहे। हीअ असांजे झूंगार जा सिलसिला जेके 20 खां 25 शुमारा असांजो उस्ताद निज़ामाणी आणे चुको आहे। हीअ साईं अलवारे बहन जो किताबु आहे, क़ैद किशाला ज़िंदगी। ही माण्हू उहे हुआ जेके हिननि क़ैदनि में, किशालनि में, ज़िंदगीअ में ॾोरीनि पिया ऐं उन्हनि लिखियो आहे हुर तहरीक ते, असां उन्हनि खे जस था ॾियूं। हीअ सूर्य बादशाह आज़ादी जो ख़्वाबु, हीअ खाकी जो हुयो, तमामु वॾी ॻाल्हि आहे। हीअ दोस्त लिखनि पिया ऐं हिन में फ़ोटो में तव्हां शहीद सूर्य बादशाह जॾहिं शहादत माणे थो त उन वक़्तु जेके हीअ फ़क़ीर ऐं कुझु जेके माण्हू मौजूदु आहिनि, हिननि माण्हुनि जा हाणे नाला चंड साहिब जे तवसुस सां मिली विया आहिनि त जेकॾहिं हीअ माण्हू 6 खां 8 बीठा आहिनि त इन्हनि माण्हुनि जा नाला छा आहिनि, इहो सॼो रिकॉर्ड ते आहे। हीअ मंसूर आहे असांजे वली अहमद ख़ासकेली दोस्त लिखे थो, बहितरीनु। हीअ तज़किरा आहे पीराणे पागारा, नायाब किताबु आहे। इज़ तबस्सुम चौधरी, बहितरीनु किताबु आहे जेको असांखे मिले थो। इहो बि हिकिड़ो हुर तहरीक ते तमामु वॾो चैप्टर आहे, तमामु वॾो किताबु आहे। ऐं ही डॉक्टर लाज ज़रदारी, हर माण्हू जो थोरो बणिजे, हर माण्हू जे जेतिरो बि कमु कयो आहे, जेको बि असां सां रहियो आहे हुर तहरीक जे हवाले सां, पीर साहिब जे हवाले सां, असां हुनखे सलाम था पेश कयूं। डॉक्टर लाज ज़रदारी साहिबु असांजे सांगड़ जे प्रोग्राम में ख़ुदि बि हली आयो हो, हुन ॻाल्हायो हो त जंहिं माण्हू जेको बि तव्हांजे लाइ बलफ़्ज़ सां ॻाल्हाए थो त उहो हुनखे जस आहे, हुनखे ट्रिब्यूट आहे, हुनखे सलाम आहे। हीअ मुंहिंजो किताबु आहे शहीद बच्चू बादशाह पीरू वज़ीर, जेको तव्हांजे साम्हूं आहे। अल्हम्दुलिल्लाह हीअ नंढी कोशिशि आहे, असां त एॾा को वॾा लेखक राइटर कोन आहियूं, पर चवण जो मक़सदु त शहीद बच्चू बादशाह पीरू वज़ीर ते असां हिन खां 1960 ऐं 70 धारे सिर्फ़ु हिकिड़ो मल्हार फ़क़ीर ख़ासकेली जो मज़मून हूंदो हो जेको असांजे साम्हूं हूंदो, हर माण्हू हुन किताब जो हवालो ॾींदो हो। इन खां सवाइ को बि वधीक बेहतर मालूमात कोन हुई। पर अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हांखे बच्चू बादशाह पीरू वज़ीर किताबु 250 पेजनि ते सिंधीअ में मिलंदो, उर्दू में मिलंदो। हीअ असांजो जेको आहे दोस्त हुआ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर, हिन में ख़ासि तौर ते उन वक़्त जो वाइस चांसलर, प्रो वाइस चांसलर अब्दुल्ला फुलपोटो साहिबु, उनजी वॾी महिरबानी जंहिं किताबु असांखे मुंहिंजो शाया करायो, ऐं मुश्ताक निज़ामाणी। हीअ आहे सेंट्स ऑफ सिंध, पीटर माइन, अंग्रेज़ी में एटर मौजूदु आहे। ज़ाहिरा पोइ काफ़ी शयूं की पॉज़िटिव हूंदियूं, कुझु अंग्रेज़ जे हवाले सां के उन पंहिंजे नमूने सां लिखी विया हूंदा, पर मैटर मौजूदु आहे त हुर तहरीक वो आम न आहे। हुर तहरीक तमामु वॾो सब्जेक्ट आहे जंहिं ते अॼु तव्हांखे सिंध में 500 खां वधीक किताब मिली सघनि था। जेकॾहिं कंहिं मैटर ते तव्हांखे 500 ऐं हज़ारनि जी तइदाद में वॾो मैटर ऐं किताब मिलनि त माना तहरीक हुई। हीअ आहे जनी मरकायो मैदान, साईं उस्ताद निज़ामानी साहिब जो, जंहिंमें चंड साहिबु, डॉक्टर उमर चंद साहिब जा तमामु घणा जेके मज़मून जेके सिंधीअ में लिखियल आहिनि से मुरतब करे लिखिया विया आहिनि। हीअ आहे मोहम्मद अयूब खोड़ो जी जुरत मैदान सियासी ज़िंदगी, हीअ मैडम हमीदा खोड़ो साहिब जो आहे। हिन में हिकिड़ो चैप्टर मुकमल तौर ते हुर हिस्ट्री जे हवाले सां आहे। असां मैडम जा थोराइता आहियूं जो पंहिंजे वालिद साहिब जे हवाले सां गॾोगॾु असांजे हुर तहरीक ते बि खे बि उन टाइम ॾिनो ऐं उन ते कुझु हिकिड़ो बाब मुरतब कयो। ऐं थी सघे थो उन बाब जे हवाले सां कुझु शयूं जेके हुजनि उन सां असां सहमत न बि हुजूं, पर हिकिड़ी तारीख़ आहे जेका हुन सहेड़ी आहे। हीअ आहे हुर गोरीला तहरीक, ही हुर गोरीला तहक़ीक़। हिन जो राइटर अंदरि ॾिसबो त केरु आहे, शायदि असांखे ख़बर पइजी वञे। हा, ही बिल्कुलु
लेखक आफ्ताब नबी, कर्नल फिलिप, विसाल मोहम्मद ख़ान, वलीदाद वली ऐं डॉक्टर बलोच जा जेके आर्टिकल्स लिखियल आहिनि उहे इन्हनि खे जामिया करे छपाया विया आहिनि। हीअ आहे हुर गोरिल्ला जंग। H.T. लैम्ब्रेट जेको अंग्रेज़ी में किताबु लिखियो हो 70 वारे ॾहाके में भुटे साहिब जे वक़्त में हिते आहे, उनखे घुरायो वियो हो ऐं उन लिखियो हुयो। ऐं उनजो वरी H.T. लैम्ब्रेट जे हिन किताब जो अता मोहम्मद बम्बरोब जेको आहे सो असांजो तमामु वॾो राइटर आहे। असां उनजा थोराइत आहियूं जो काफ़ी किताबनि जो हुन तर्जुमो कयो आहे। हिन दोस्त जो बि असां हुर तहरीक जे मथां हिकिड़ो जेको आहे सो वॾो थोरो आहे। H.T. लैम्ब्रेट हालांकि उहो धारियो हो ॿारियो हो, पर हिकिड़ी ॻाल्हि किताबु लिखी वियो आहे, छॾे वियो आहे। इहा बि हिकिड़ो रिकॉर्ड जो हिसो आहे। हीअ किताबु तव्हांजे साम्हूं आहे। हीअ आहे सूफ़ी सेंट्स एंड स्टेट पावर। हीअ सारा अंसारी, EFT अंसारी। हाणे हिन में बि काफ़ी शयूं मौजूदु आहिनि। पोइ हाणे ज़ाहिर आहे मवाद जे हवाले सां के अहिड़ियूं शयूं हूंदियूं जिन सां माण्हू इतफ़ाक़ करे थो, के अहिड़ी शयूं आहिनि जिन सां माण्हू इतफ़ाक़ कोन थो करे। हर माण्हू जो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। पर बहरहाल चवण जो मक़सदु त अंग्रेज़ीअ में हीअ किताब जॾहिं हुर तहरीक ते मौजूदु आहिनि त इहा शाहिदी थी मिले त हुर तहरीक बि का तहरीक हुई। हाणे असां अॻिते था अचूं। हीअ आहे मीडिया मथे मच आज़ादी शम शहीद सुरहिबा आज़ादी। इर्द गिर्द ही जेके फ़क़ीर आहिनि जिन पंहिंजे जान जा नज़राना ॾिना आहिनि, जिन पंहिंजी शहादत जी शहीद सुरहिबा सां गॾु सेज सजाई आहे। हीअ तमामु हिकिड़ो वॾो अनमोल हीरा हुआ जेके हिन वतन जे लाइ, हिन धरती जे लाइ, हिन सिंध जे लाइ, हिन पाकिस्तान जे लाइ पंहिंजी आज़ादी जी कुर्बानी ॾेई विया। ऐं फ़क़ीर मीर मंद ज़मानी खे जस्तो ॾियां। इहा बि ॻाल्हि कंदो हलंसि त हीअ त सिर्फ़ु हिकिड़ो किताबु आहे जेको 30 माण्हुनि जे 30 हुर फ़क़ीर गाज़ियुनि जे इंटरव्यूज़ ते मुहित आहे, सिर्फ़ु 30। पर जॾहिं फ़क़ीर मीर मोहम्मद जे लाइब्रेरी खे तव्हां ॾिसो, तव्हांखे ॾिसण जो हो जेकॾहिं शर्फ़ नसीब थिए त उन फ़क़ीर वटि 250 खां 300 माण्हुनि जा इंटरव्यूज़ मौजूदु आहिनि। हिकिड़ा फ़क़ीर शहीद थी विया, हिकिड़ा फ़क़ीर सूलियुनि ते चढ़ी विया, हिकिड़ा फ़क़ीर जेके आहिनि से लोढ़नि में, जेलनि में, करब में गुज़ारे विया। पर जेके बचियल माण्हू हुआ, जेके 1960 ताईं हयात हुआ, 1970 ताईं हयात हुआ, 1980 खां 90 ताईं हुआ, आख़िर में आख़िर जेके हुर तहरीक सां सलाह ॾियल माण्हू 2000 ताईं मौजूदु हुआ। पर हाणे उन वहीअ जो माण्हू कोन थो मिले। चवण जो मक़सदु त हींअर बि उन फ़क़ीर साहब वटि काफ़ी गाज़ियुनि जा इंटरव्यू पिया आहिनि। जेकॾहिं हिन मीडिया मथे मच हिन सिलसिले खे अॻिते वधाइजे ऐं पोइ हिते जेके रहियल फ़क़ीर आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ जेकॾहिं करे तव्हां अॻिते असां आणे सघूं ऐं असांखे अलाह हिमत हौसलो ॾे त मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾी तहरीक तारीख़ जेका अञा गुमनाम लॻी पई आहे। माण्हू सुवाल था पुछनि, माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे। सिंध जो माण्हू अञा पुछे थो त बाबा हुर तहरीक छा हुई? ही हेॾी वॾी हुई तहरीक, जॾहिं जेका 100 साल जी तहरीक आहे उनखे महफ़ूज़ करण जे लाइ, उनखे लिखण जे लाइ, उन लाइ बि तव्हांखे सदी खपे। पर हिन सदी जो चोथों हिसो ईअं चई सघे थो त पोयनि 20 सालनि में जेको कमु थियो आहे तमामु घणो कमु थियो आहे। असांजे सिंध जा अदीब हिते कमु कनि पिया ऐं उन्हनि खे बि जस थो ॾियां। हीअ पीराणी पागारा ऐं संदन रूहानी, इल्मी, अदबी, दीनी ऐं सियासी ख़िदमतूं। हीअ डॉक्टर नबश ख़ान बलोच जो किताबु आहे जंहिं डॉक्टर बलोच सांगड़ सां सिजोरे सां ताल्लुक़ु रखंदो हो। काफ़ी हुनजो कमु आहे, पर हुर तहरीक ते बि हुनजा मज़मून ऐं शयूं मिलनि थियूं। हीअ आहे सूर्य बादशाह ऐं कोर्ट मार्शल। हीअ आफ्ताब नबी को साबिक़ु IG हुयो। उहो काफ़ी दफ़ा असांजे सांगड़ जे प्रोग्रामनि में पायो। असां ख़ुदि हुन सां पाण पर्सनली बि मिली चुको आहियां। तमामु बहितरीनु माण्हू आहे। लास्ट ईयर बि जेके असांजा ही लुत्फ़ फ़क़ीर मंगरी वारनि उन्हनि प्रेस क्लब कराची में प्रोग्राम अरेंज कयो हो ऐं असांखे बि हुन दावत ॾिनी जो असां उन प्रोग्राम में उस्ताद ज़मानी अलावारा भेण ऐं असां शरीक थिया हुआसीं। आफ्ताब नबी पंहिंजी मिसिस सां गॾु आयो ऐं उन पंहिंजे हुरिस्ट्री ते तमामु भले नमूने सां ॻाल्हायो ऐं बहितरीनु नमूने सां हिन में जेको पीर साहिब जो जेको केस आहे उन सॼे केस जे हवाले सां काफ़ी शयूं, काफ़ी ॻाल्हियूं हुन लिखियूं आहिनि। हीअ आहे सूर्य जो सॾु। हाजी शाद राजड़ असांजा हुर तहरीक सां सलाह ॾियल दोस्त, हुर तहरीक खां, हुर जमायत खां ॿाहिरि जेके दोस्त आहिनि उहे बि काफ़ी हिन ते लिखनि था। इहो असांजे लाइ उत्साह जी ॻाल्हि आहे। इहा किताबु हुर गोरिल्ला जंग। हीअ बि आफ्ताब नबी जो आहे ऐं पोइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि मज़मून उन में छापियल आहिनि। हीअ शहीद बजू बादशाह जो जेको सो मुंहिंजो राइट लिखियलु किताबु सिंधी जे हवाले सां। इन नमूने सां हीअ त सिर्फ़ु
महदूद हिकिड़ो आहे जेको मूं पंहिंजी लाइब्रेरी मां चंद किताब कढिया आहिनि, लेकिन अञा पाण ॾिसां त मुंहिंजी लाइब्रेरी में बि काफ़ी किताब मौजूदु आहिनि। सो चवण जो मक़सदु त काफ़ी शयूं मौजूदु आहिनि। ही नावल आहे मक्खीअ खां मोकिलाणी, पंहिंजो असांजी मैडम शबनम गुल साहिबा जो। त भली ॻाल्हि आहे त इन खां सवाइ ॿिया बि काफ़ी असांजे दोस्त पंहिंजो अमर लिगारी साहिबु कहाणियुनि जा काफ़ी किताब लिखिया आहिनि, पर हींअर मूंखे ॼाण पई आहे सुधियाब आहे त हू बि हुर मोमेंट ते नावल लिखी रहियो आहे। अहिड़े नमूने सां जंहिं तहरीक ते, जंहिं तारीख़ ते हेतिरो सारो कमु थिए, जंहिं ते जेको आहिनि सो नावल लिखिया वञनि। उहो अञा हू किताबु जेको आहे पंहिंजो मोहम्मद उस्मान डीपलाई वारो, उहो बि हिते मौजूदु आहे, उहो साम्हूं कोन रखियो वियो आहे। इन नमूने सां वरी जेकॾहिं असां ॻाल्हायूं त सिंध जे माण्हुनि में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन हुर मोमेंट ते असांखे साथ ॾिनो आहे। चाहे आफ्ताब नबी जी ॻाल्हि थी वई, उमर चंद साहिब जी ॻाल्हि थी वई, डॉक्टर बलोच साहिब जी ॻाल्हि थी वई, ऐं इन खां पोइ जेके माण्हू आहिनि उन्हनि में इलाही माण्हू, साईं कलंदर शाह लकियारी प्रोफेसर साहिबु, उहो उन माण्हू खे असां सलाम पेश था कयूं। हींअर वीचारो बीमारी जी हालति में, असां जामशोर में हुनखे पुछणु पिया हुआसीं। ऐं मैडम कमर वाहिद साहिबु आहे। त इहे माण्हू उहे आहिनि जिन हिकिड़ो त लिखियो आहे, लिखण खां सवाइ ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जिन सॼी सिंध में पोयनि 20 सालनि में तमामु वॾी लेवल जा प्रोग्राम थिया आहिनि जिते हुननि एज़ ए स्कॉलर ॻाल्हायो आहे। ऐं अहिड़े नमूने सां काफ़ी नसी एजाज़ आहे कराची जो दोस्त जेको तमामु घणो लिखे पियो। इन नमूने सां उहे नाला यादि थींदा त काफ़ी दोस्त इन शइ खे अॻिते वधे। डॉक्टर नज़र हुसैन सिकंदरी जो नालो आहे, ऐं हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ बम्बरो आहे, लियाकत जूने जो आहे, ऐं पंहिंजो सरदार भैयो साहिबु आहे, हाफ़िज़ मेहरान आहे, फ़क़ीर शाह नवाज़ निज़ामानी आहे, वली मोहम्मद ख़ासकेली आहे, सईं अलवरा जो बहन आहे। अहिड़े नमूने सां असांजा काफ़ी दोस्त जेके आहिनि से इन्हनि ते लिखनि पिया। सॼी सिंध जा इश्तियाक अंसारी ख़ुदि लिखियो आहे। सांगण मां जेकॾहिं आऊं असांजे दोस्त साईं अमर लिगारी जो, अमर लिगारी खां सवाइ जेकॾहिं असांजो मुमताज़ लिगारी साहिबु आहे, मुमताज़ लिगारी बहितरीनु लिखे पियो। जेकॾहिं आऊं नवाज़ कुंभर जो नालो न खणंदुसि त ज़्यादती थींदी। बिल्कुलु नवाज़ कुंभर साहिबु शुरू में असांजी गणक बंगले ते हुनजो मज़मून छपियो हुयो। इन खां पोइ हुर तहरीक ते, पीर साहिब ते, जमात ते काफ़ी हुनजो कमु हुयो। ऐं हाणे हू सिंध जे ॿियनि मौज़ूअनि ते लिखे पियो। भली ॻाल्हि आहे, पर असां हिननि दोस्तनि जा थोरा आहिता आहियूं। सॼी मंसूर कादिर जोने जो आहे, या ॿिया जेके बि अहिड़ा आहिनि। असांजो अब्दुल मजीद चांडियो साहिबु आहे, ख़ैरपुर यूनिवर्सिटी सां वाबिस्ता, उहो अॻिते लिखियो पियो। आदल सूमरे वारनि काफ़ी प्रोग्राम में शिरकत कई आहे। अल्ताफ़ असीम पंहिंजो ख़ैरपुर जो राइटर आहे, उहो असांजे प्रोग्रामनि में हिते ईंदो रहियो आहे। ऐं काफ़ी सांगण में एॾी वॾी लेवल जा प्रोग्राम थिया जंहिंमें वाइस चांसलर सतह जा दोस्त स्कॉलर आया। हाणे चवण जो मक़सदु त हाणे आख़िर में आऊं पीर साईं सूर्य बादशाह जे हुर तहरीक इन जे हवाले सां चंद पंहिंजी शाइरी जा हिकु ॿ शयूं जेके तव्हांखे ॿुधाए पाण हिन खे वाइंड अप कंदासीं। हूअं त हीअ जेको मौज़ू, हीअ शयूं हिन ते ॻाल्हाइण जे लाइ त ॾींहं खपनि, दफ़्तर खपनि, वक़्तु खपे, टाइम हुजे, जो अलाह असांखे हिमत ॾे जो असां ॻाल्हाए सघूं। हीअ मुंहिंजो चंद शेर आहिनि। हुसैनी हुरनि जो सूर्य कयो आशान, हुसैनी हुरनि जो सूर्य कयो आशान, खयो कंठा बंदूकूं कुल्हनि में, था कारन हणनि कान, मौला कयो आमान, तिन पटकेवर पहलवाननि जो। धारियनि धिके केरु, धारियो अंग्रेज़ ॿाहिरियो, धारियनि खे धिके केरु, सवा सूर्य बादशाह तुंहिंजे, धारियनि धिके केरु, सवाइ सूर्य तुंहिंजे, सिर ॾई सरहा थिया तुंहिंजा हुर फ़क़ीर, ख़ुदा करे ख़ैर तिन हुसैनी हुरनि जो। ही चंद हाई कहानी। सूर्य जा गाज़ी, वतन रखियो सिर तिरीअ ते, पोइ नसीब या फटका या फांसी, फांसियूं ऐं फटका, फांसियूं ऐं फटका तब हुरनि जा हुया अंग्रेज़ मथां, गोलियुनि जा सटका। अॼु वरी आयो 20 मार्च, अॼु ॾींहं जे हवाले सां, अॼु वरी आयो 20 मार्च, शहीद सूर्य बादशाह जी यादि में, घर घर ते आज़ादीअ जो ॾीओ ॿारिज।
ऐं आख़िर में हीअ जेके हुरनि जा जज़्बा उन वक़्तु पीर साहब जेके हुरनि खे जेके ख़िताब फरमायो, गाज़ियुनि खे जेके ख़िताब फरमायो, हालांकि शहीद सोरी बादशाह 1943 में शहीद थी विया, उहो माण्हुनि खे भुला अथसि। पीर साहब 1943 में शहीद थी वियो। पोइ हिन जी जेका तहरीक हुई उनजो वली वारस केरु थियो? उनजो वली वारस उहे फ़क़ीर, उहे गाज़ी, उहे टोलनि जा अॻवान, हिकिड़ो सिस्टम आहे जमायत में। पीर साहब खां हेठि जेकॾहिं अॼु बि तव्हां ॾिसो त हिकिड़ो सिस्टम आहे, दरगाह जो सिस्टम आहे, फ़क़ीरनि जो सिस्टम आहे, ख़लीफ़नि जो सिस्टम आहे, चीफ ख़लीफ़ो आहे, पोइ ख़लीफ़ा आहिनि, मुख आहिनि। हींअर बि तव्हां चीफ ख़लीफ़े समेत सॼी जमायत में तव्हां ॾिसंदो 16 ख़लीफ़ा मौजूदु आहिनि, 16 कैबिनेट जा मेंबर मौजूदु आहिनि, जो हिंद में, सिंध में, थर में, लाड़ में, उत्तर में, थर में, हर जाइ ते पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी पंहिंजी हद में उहे माण्हुनि खे संभालीनि था। ऐं हिकु हिकु ख़लीफ़ो जेको आहे, हिकु हिकु फ़क़ीर जेको आहे, उन जे हथ हेठि लखे फ़क़ीर जेके आहिनि हिकु हिकु संगत में। मिसाल जे तौर ते जेकर जैसलमेर जी संगत आहे त उन में लखे माण्हू हूंदा, मस फ़क़ीर जी संगत आहे त उन में लखे माण्हू हूंदा, वरियामाणी संगत आहे त लखे माण्हू हूंदा। त ईअं लखे माण्हू, लखे जमायत अॼु बि ओबे करे थी पंहिंजे मुर्शिद खे, पंहिंजे रहबर खे, पंहिंजे अॻवान खे। माण्हू छुड़वा अकेलो कुझु कोन्हे, जेसीं तव्हां कंहिं मक़सद जे लाइ गॾु न थियो। अॼुकल्ह हे हलनि पियूं पीरनि खे, ॿीरनि खे, ॿियनि खे, फिलण खे, अॻिते पुठिते अलाए छा छा माण्हू चवनि पिया। अफ़सोस आहे, तव्हां गॾु हुजो, हिकिड़ो प्लेटफॉर्म हुजे, मुतहद हुजो, इस्लाम जी रसी खे मज़बूती सां पकड़ियो। जॾहिं इस्लाम जी मज़बूती रसीअ खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम आहे त मज़बूती सां पकड़ींदासीं त असां धोखो कोन खाईंदासीं, असां नुक़सानु कोन खाईंदासीं। त ईअं हिन क़ौम जे लाइ पाकिस्तान आहे, धरती आहे, सिंध आहे, तव्हां मज़बूत थियो। कंहिं प्लेटफॉर्म ते कंहिं माण्हू जी लीडरी, कंहिं माण्हू जी रहबरी, हर माण्हू पंहिंजे घर जो चङो मुड़ुसु थियो वेठो आहे, पंहिंजे पंहिंजे नमूने सां ईअं विरहाइजी वेंदा। इन नमूने सां ई सिस्टम हो जो पीर साहब खां पोइ पीर साहब जा जेके उन ख़लीफ़ा हुआ, जेके फ़क़ीर हुआ, गाज़ियुनि जा टोलनि जा अॻवान हुआ। हीअ जॾहिं हुर तहरीक में अञा त पाण गाज़ियुनि ते ॻाल्हाई हुई कोन्हे। गाज़ी टोला, गाज़ियुनि जूं लिस्टूं, हीअ त लिस्टूं मौजूदु आहिनि गाज़ियुनि जूं। तव्हां ॾिसो जेकॾहिं नालो मूंखे हीअं थोरो ज़हन तां वञे पियो त हिकिड़े हिकिड़े टोले में जेकॾहिं हीअ गाज़ी अॻवान वरिया फ़क़ीर, त वारा फ़क़ीर जे टोले में सभई फ़क़ीर मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां जेके बि गाज़ी आहे, जेके फ़क़ीर हुआ, उन्हनि जे टोलनि में काफ़ी सभई माण्हू आहे जेके उन्हनि खे उभे कयो पिए, ऐं उन्हनि जी जेका गाइडलाइन हुई उन मुताबिक़ उहो अॻिते वधिया पिए। त हीउ जज़्बो आहे त अंग्रेज़ हितां खां कढणो आहे। हिकु ॻाल्हि दारियो न खपे, पीर साहब जो मैसेज कन्वे थी वियो। अंग्रेज़ हितां खां कढणो आहे, सिर्फ़ु सिंधड़ी तोते ॾियणो आहे, अंग्रेज़ हितां खां कढणो आहे। इन लोढ़नि में, इन जेलनि में, मखीअ जे ॿेलनि में, इन लोढ़नि में, इन जेलनि में, मखीअ जे ॿेलनि में, रत जी नदियुनि रेलनि में हक़ जो नारो हणणो आहे। अंग्रेज़ हितां खां कढणो आहे, सिर्फ़ु सिंधड़ी तोते ॾियणो आहे, अंग्रेज़ हितां खां कढणो आहे। धारी खे बर्दाश्त कोन कबो। इहो सही सोरी बादशाह उनजो जेको नारो, गैरनि जी ग़ुलामी कान कबी, गैरनि जी ग़ुलामी कान कबी, हर सिंज जी सलामी कान ॾिबी। गैरनि जी ग़ुलामी कान कबी, हर सिंज जी सलामी कान ॾिबी। रत रेज ॾेई हिन धरतीअ खे, रत रेज ॾेई हिन धरतीअ खे, करबल खे ज़िंदा करणो आहे। अंग्रेज़ हितां खां कढणो आहे, अंग्रेज़ हितां खां कढणो आहे। शहीद बच्चू बादशाह जे उन फ़िक्र, उन ॻाल्हि ते सांगड़ सरकार जो साथ ॾियो, सांगड़ सरकार जो साथ ॾियो, आ बच्चू बादशाह ऐलान कयो। सांगड़ सरकार जो साथ ॾियो, आ बच्चू बादशाह ही ऐलान कयो। हिन धरतीअ जी आज़ादीअ लाइ जीअणो आहे ऐं मरणो आहे। अंग्रेज़ हितां खां कढणो आहे, सिर्फ़ु सिंधड़ी तोते ॾियणो आहे, अंग्रेज़ हितां खां कढणो आहे। शहीद सोरी बादशाह जे नारे ताईं वतन खपे या कफन खपे, हिकिड़ी शइ वतन, ही आज़ादी, ही धरती, ही मुल्क, वतन खपे या कफन खपे, असांखे अहिड़ो वचन खपे। इहो सोरी बादशाह जो वचन आहे, वादो आहे धरती जे लाइ, इस्लाम जे लाइ। वतन खपे या कफन खपे, असांखे अहिड़ो वचन खपे। सिर हज़ारे घोर करे, कोल सूर्य मल्हाए, मुबीन वसाण मैदान मल्हाए, सिर ॾियूं सभु ॻाए वॼाए। लिकी सिर कोन निभो, अलल ऐलान, जंगियात जंगा, ई धरती मुंहिंजो नंगा। इहो शहर बि मशहूरु आहे। मुबीन वसाण मैदान मल्हाए,
सिर ॾियूं सभु ॻाए वॼाए, फासियूं फटका सिर ते सही, फासियूं फटका सिर ते सही, वरी वापसि मोटण असां लाइ मेणो आहे, अंग्रेज़ हितां खां कढणो आहे, सिर सिंधड़ी तो लाइ ॾियणो आहे। जॾहिं हक़ जी राह में माण्हू निकिरी अचे वापसि न मोटंदो, वापसि मोटियो त मेणो आहे, उनखे घर जो भाती बि तस्लीम कोन कंदो, उनजी वनी उनखे तस्लीम कोन कंदी त वापसि छो मोटी आयो। त इन लाइ आख़िर में आशय चवंदासीं त शहीद सोरे बादशाह जी हिकु लाज़वाब क़ुर्बानी आहे। शहीद सोरे बादशाह ऐं उनजे साथियुनि जी, होरनि फ़क़ीरनि जी, अञा त टॉपिक रहिया पिया आहिनि, होर तहरीक, लोढ़ा, जेल, सख़्तियूं, माण्हू, कारो पाणी, रत्नागिरी जेल, कहिड़े मौज़ूअ ते तव्हां ॻाल्हाईंदा। चवण जो मक़सदु आहे त बरे सगीर जा माण्हू, हिन पाकिस्तान जा माण्हू, हिन खिते जा माण्हू, हिन सिंध जा माण्हू, असीं सभु शहीद सोरे बादशाह जे उन रत जा कर्ज़ी आहियूं। उन रत जे फुड़े फुड़े जो बि असीं नथा ॾेई सघूं कुझु। उन्हनि खे अजर अलाह रब्बुल इज़्ज़त ॾींदो। असांजी ही धरती, असांजो मुल्क क़ाइमु दाइमु रहे। ऐं तव्हां दुआ कंदव त अलाह करे असांजे इल्मु अदब ऐं तारीख़ तहक़ीक़ जेको असां कमु कयूं था इन खे असां वधाए सघूं। मुंहिंजा फर्ज़ंद फ़क़ीर सैफ़ुल्लाह वसाण ऐं हुर मंसूर मुबीन वसाण मुंहिंजा बहामेली हुआ, मुंहिंजा साथी हुआ, कैमरान मैन हुआ। इन्हनि सभिनी सां ऐं गॾु तव्हां खां मोकिलाईंदासीं। अलाह करे आबाद ख़ुशि हुजो। भेज पागारा।